नाज़िर नवदेरो में जलबाणी कटोहर खूनी तकरार जे निबेरे लाइ जिरगो थियो, जंहिंमें तकरारी धुरनि ते मजमूई तौर 3 करोड़ 15 लख रुपया ॾंढ मुक़रर कया वियो। नवदेरो रेस्ट में मीर मंजूर पंवड़ जे सरपेची हेठि जिरगो थियो। जिरगे में सरदार आगा अली नवाज़ खान जलबाणी, एजाज लगारी, तारिक अनवर सियाल, जुनेद शाह, मीर लियाकत खान रिंद, अकबर खान मुलेती, अब्दुल लबी खान थईम, करीम डिनो बडाणी, सलीम खान ऐं वॾे अंग में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। जिरगे में तकरारी धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद जलबाणी धुर मथां 1 करोड़ 95 लख रुपया ऐं कटोहर धुर मथां 90 लख रुपया ॾंढ रखियो वियो। ॿिन्ही धुरनि जा 16 ॼणा क़त्ल थी विया हुआ ऐं हिकु वाटेड़ू मारिजी वियो, जहिड़े में जलबाणियुनि जा 6 ॼणा ऐं कटोहरनि जा 10 माण्हू क़त्ल थिया, जिन में 3 मासूम ॿार हिकु औरत शामिल आहिनि। हिकु ॿार जे खून जो एवज़ो 30 लख रुपया ऐं औरत जे खून जो एवज़ो 2 लख रुपया रखियो वियो। बाक़ी हर खून जो एवज़ो 15 लख रुपया रखियो वियो।